अहले बातिल जो मिसाल शेख अलैहि रहमत जन फरमाइन था त अल्लाह ताला साफ़ ऐं पाक तबियत वारनि इंसाननि खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी पैरवी करण जे क़ाबिल बनायो आहे। इहो ई सबबु आहे त सफ़ाई ऐं पाकीज़गीअ जो फ़र्क़ु फ़ाइदे ऐं नफ़े जे फ़र्क़ जी सूरत में ज़ाहिर थियो आहे। कुझु क़ल्ब उन पाकीज़ा ज़मीन जे मिसल आहिनि जंहिंमें साओगाह सावक पैदा थिए थी ऐं हीअ अहिड़े शख़्स जो मिसाल आहे जंहिं न सिर्फ़ु ख़ुदि इल्म मां फ़ाइदो वरितो ऐं उनखे हिदायत हासिल थी बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बदौलत हुन जे इल्म बि खेसि फ़ाइदो रसायो ऐं सही रस्ते तरफ़ संदसि रहनुमाई कई के क़ल्ब वरी उन्हनि तलाअनि ऐं वॾियुनि ॾंढुनि मिसल आहिनि। याने सूफ़ियाए कराम ऐं मशाइख़नि मां के ज़ाहिद ऐं आलिम जंहिंजा क़ल्ब साफ़ ऐं पाक आहिनि से उन्हनि माना गहरनि तलावनि मिसल आहिनि छाकाणि त उहे वधीक नफ़े रसाइण लाइ मख़सूस आहिनि। हज़रत मसरूक़ रहमतुल्लाह अलैह फ़रमाए थो त आउं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे असहाबिन जी सोहबत में रहियुसि उहे पाक तलाउनि मिसल हुआ छाकाणि त उन्हनि जूं दिलियूं महाफ़िज़ हुयूं ऐं खेनि साफ़ ऐं चिटे फ़हम व बसीरत अता थियल हुई जंहिं करे उन्हनि जा क़ल्ब इल्म ऐं फ़न जा मख़ज़न बणिजी चुका हुआ। हज़रत इमाम रज़ीउद्दीन अबुल ख़ैर अहमद बिन इस्माइल रहमतुल्लाह अलैह जन मूंखे इजाज़त ॾिनी त संदन शेख जी संदन सां हज़रत अब्दुल्ला बिन हसन रहमतुल्लाह अलैह जी हीअ हदीस रिवायत करियां त उन्हनि फरमायो त जॾहिं हीअ आयत नाज़ुल थी त अहिड़े यादि रखण वारा यादि रखनि तॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु खे फरमायो त मूं ख़ुदा खे उहा दरख़्वास्त कई त तुंहिंजा कन पंहिंजा बणाए। हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु जन फरमाइनि था त उन खां पोइ मूं का बि ॻाल्हि न विसारी ऐं न वरी मूंखे वेसर जी आदत रही। हज़रत अबू बकर वास्ते रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त हिन आयत मां अहिड़ा कन मुराद आहिनि जन इसरार इलाहीअ खे ॿुधो ऐं यादि रखियो या जन अल्लाह जे इसरारनि खे यादि रखियो। अॻिते फरमायो त उहे कन सिर्फ़ु असुल मक़सद खे यादि रखनि था याने इसरार इलाही खां सवाइ उन्हनि में ॿी कंहिं बि शइ जो गुज़र न आहे ऐं उहे ॿियनि शयुनि खां ख़ाली रहनि था। इन हालत में तबियतनि जो इज़्तिराब महज़ हिकु क़िस्म जी जहालत आहे।